आमिर सुप्रो साहब तव्हां इहो बि ॿुधायो त जीअं स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट जे पारां एतिरा इनाम एतिरो कैश प्राइज़ ॾिनो वियो ऐं अव्हां चयो त जेका खटंदड़ न्याणी आहे उहा बेशुमार प्राइज़िस उन खटी वरिता आहिनि। उनजो नालो मूंखे ॿुधायो अगरि अव्हांखे ख़बर आहे। उन खां अलावा छा अव्हां उन खां इहो पुछियो त अॻिते उहो फ्यूचर में कहिड़ा प्लान रखे थी पई जॾहिं सिंध लेवल ते ऐं नेशनल लेवल ते इहे रांदूं खटी करे अहिड़ियूं असांजूं न्याणियूं जॾहिं अॻिते वधनि थियूं त पोइ ग्लोबली इंटरनेशनली उन्हनि वटि कहिड़ा जेको आहे प्लेटफॉर्म्स आहिनि। पाक जेकी 4 मेडल हासिल कंदड़ न्याणी उनजो नालो हरी मलिक हुयो। उनखां असां SOT बि वरिती हुईसीं, असांजे इदारे उहा हलाई बि। यकीनन स्पोर्ट्स डिपार्टमेंट जेको आहे वक़्तन बवक़्तन के न के सिंध में एक्टिविटियूं कराए थो, यानी कि नौजवान ज़ाहिर आहे जेकॾहिं नौजवाननि खे अहिड़ियूं एक्टिविटियूं नथियूं मिलनि त जेके माण्हू आहिनि उहे वॾे अंग में जेके नौजवान आहिनि उहे मंशात जो इस्तेमाल कनि था, नशाई थियनि था। पर ही अहिड़ी एक्टिविटी आहे, हेल्थी एक्टिविटी आहे जंहिं सबबु जेके नौजवान आहिनि उहे उन एक्टिविटी में रुधल रहनि था। सेक्रेटरी वाज़ी कयो त असीं चाहियूं था त सिंध लेवल ते बि करायूं, पर ही जेको आहे नेशनल लेवल ते हर साल जेको आहे नेशनल गेम्स थींदियूं आहिनि, पर हिन भेरे जेको आहे सिंध खे उहो मौक़ो ॾिनो वियो ऐं इंतिहाई बहितरीन क़िस्म सां ज़ाहिर आहे ही जॾहिं नेशनल गेम्स थियनि थियूं त पूरी जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उन्हनि जूं बि नज़रूं ख़ासि करे मीडिया ते हूंदियूं आहिनि त का न का अहिड़ी शइ हले जंहिंसां मुल्क जी बदनामी थिए, पर किथे बि अहिड़ी का ॻाल्हि ॾिसण में न आई। ॿिए तरफ़ वॾी ॻाल्हि इहा त सेक्रेटरी इहा दावा कई त कंहिं बि गेम में का बि कंहिं हिरासमेंट जा कंहिं ॿी जेकी आहे शिकायत मौसूल न आहे थी, पर उन्हनि जी कोशिश आहे त वधीक सिंध लेवल ते बि जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अहिड़ियूं गेम्स करायूं वञनि त जीअं असांजा नौजवान आहिनि उहे नशे खां बची सघनि। ज़ाहिर आहे मंशात खिलाफ़ सिंध हुकूमत तमामु तेज़ीअ सां क्रेक डाउन कयो आहे, पर ज़ाहिर आहे उहे इदारा बि चाहिनि था त असां नौजवाननि खे अहिड़ी एक्टिविटी ॾियूं जीअं उन तरफ़ वञनि। ही जेको मुख़्तलिफ़ जेके गंदियूं एक्टिविटियूं आहिनि उन्हनि खे परे रही सघे, पर इंतिहाई पुरवकार तकरीब थी। ट्रैफिक जेके ख़ासि करे नौजवान न पर जिन उनमें अहम किरदार अदा कयो, जीअं ट्रैफिक पुलिस एहलकार उन्हनि ट्रैफिक जी रवानगी में का बि मुतासिर कमी न छॾी। उन्हनि खे बि इनाम ॾिना विया, DIG पीर मोहम्मद शाह खे इनाम ॾिना विया। उन सां गॾोगॾु अॻूणो सेक्रेटरी अब्दुल अलीम लाशारी खे इनाम ॾिना विया। PTE जो MD जेको अमजद शाह हुयो उनखे इनाम ॾिना विया। यानी तमामु जेके ऑफिसर तबिको इन नेशनल गेम में जेको आहे स्पोर्ट्स खाते खे सपोर्ट कयो, सभिनी खे जेको आहे इनाम ॾिना विया, एवार्ड ॾिना विया, उन्हनि जी तारीफ़ कई वई त ही ख़ाली स्पोर्ट्स खाते जो कमु न आहे, पर मुकमल तौर ते सिंध हुकूमत गॾियल मदद कई, जंहिंखां पोइ ही वॾो इवेंट जेको आहे कामयाबी सां उहो पंहिंजे अंजाम ते पहुतो।